सरदार हुसैन शाह शहंशाह, शाह हुसैन शहंशाह हुसैन। नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खिपरो में ख़बर ॾींदा हलूं त खिपरो में मुहर्रम अल हराम शुरू थींदे ई मजलिसनि जो सिलसिलो शुरू थी वियो, जॾहिं त खिपरो जे पंजतनी इमाम बारगाह में भी मजलिस थी गुज़री है, जंहिंमें सभई माण्हू शिरकत कई है। ज़ाकिर मौलाना बख्त अली करबला जे शहीदनि जी ज़िंदगी ते रोशनी विधी। ज़ाकिर मौलाना बख्त अली मजलिस के ख़िताब कंदे चयो त हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम जंग जी हालत में नमाज़ कोन छॾी। हज़रत इमाम हुसैन पंहिंजो सॼो ख़ानदान इस्लाम जी सरबुलंदी ख़ातिर कुर्बान करे छॾियो। हिननि जी लाज़वाल कुर्बानी सबब सवें सालन बाद पूरी दुनिया में करबला जी यादनि में मजलिसूं बर्पा करे हज़रत इमाम हुसैन जे ॾिनल कुर्बानी जी याद में प्रोग्राम मुनक़िद कया वेंदा आहिनि। हुसैनी राह ते हलंदे असां हिन दुनिया जी मुश्किलातुनि मां ॿाहिरि निकिरी सघूं था। मजलिसनि जे मौके ते सिक्योरिटी जा इंतहाई सख्त इंतजाम कया विया हुआ। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।